कोर कमांडर कॉन्फ्रेंस में चयो वियो आहे त फ़ौजी क़यादत अवामी हिमायत सां आइनी ज़िम्मेवारियूं निभाइण जा इरादा रखे थी। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जी सदारत हेठि GHQ रावलपिंडी में 257 कोर कमांडर कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें पाकिस्तान खे पेश ईंदड़ ॿाहिरें ऐं अंदरूनी सलामती जे चैलेंजिस समेत मुल्की ऐं इलाइक़ाई सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। कोर कमांडर कॉन्फ्रेंस में इन ॻाल्हि जी बि तौसीक़ कई वई त अस्करी क़यादत खे चैलेंजिस जे मुकमल तौर ते ख़बर आहे ऐं हू पाकिस्तान जी अवाम जी हिमायत सां गॾु पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं निभाइण जो इरादो रखे थी। कोर कमांडर कॉन्फ्रेंस में अंदरूनी ऐं बैरूनी ख़तरनि ख़िलाफ़ क़ौमी रद्दअमल जी मुकमल हिमायत जे लाइ हथियारबंद फ़ौज जे अज़म जो इज़हार कयो वियो। कॉन्फ्रेंस में चयो वियो आहे त सिक्योरिटी फोर्सिस मग़रबी सरहद वारनि इलाइक़नि में इंटेलिजेंस जी बुनियाद ते कार्रवाइयूं करे रही आहे। दहशतगर्दी जी लानत खे मुस्तक़िल बुनियादनि ते ख़त्म करण जे लाइ समूरी क़ौम ऐं हुकूमत खे गॾियल हिकमत अमली इख़्तियार करण जी ज़रूरत आहे।